अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डी आलाच जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोयावान जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु मां सिंध जे उन्हनि नौजवाननि सां मुख़ातिब थी रहियो आहियां जेके नौजवान ख़ैरनि सां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको लिखत वारो इम्तिहान आहे उहो पास करे सुठनि नंबरनि में पास करे हाणे हिकु ॿिए खां अॻिते आया आहिनि, इंटरव्यू जे मरहले में दाख़िल थी विया। सभ खां पहिरीं त मां पंहिंजे ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि खे उन्हनि नौजवाननि खे मुबारकबाद पेश कयां थो जिन सिंधी लेक्चरशिप की लिखत वारी टेस्ट पास कई आहे। इन उम्मीद सां त उहो अॻे मरहले में बि इंशाअल्लाह ताला कामयाब थी वेंदा। हीअ जेके इंटरव्यू सीरीज़ में मां हिकु सीरीज़ हलाए रहियो आहियां उन जो बुनियादी मक़सदु ई इहो आहे त मां पंहिंजे इल्म ऐं इंतिहाई हक़ीर मालूमात जे आधार ते पंहिंजनि नौजवाननि सां मुख़ातिब थियां ऐं उन्हनि खे कुझु अहिड़ा टिप्स ॾियां, अहिड़ा बुनियादी पासा उन्हनि जे आॾो खणी अचां जिन ॾांहुं थी सघे थो त उन्हनि जो ध्यानु न वेंदो हुजे या थी सघे थो त उन्हनि जे इल्म में इज़ाफ़ो करण में मुंहिंजा ही वीडियोज़ मददगार साबित थियनि। उमेद आहे त तव्हां हिननि वीडियोज़ खे न सिर्फ़ु पाण ॾिसो था पर ॿियनि दोस्तनि सां शेयर कयो था ऐं कंदो बि यकीनन। सो हाणे छाकाणि त रिज़ल्ट अनाउंस थी चुको आहे ऐं इन जे करे हाणे वक़्तु तमामु थोरो आहे ऐं वक़्तु थोरो आहे त पोइ स्ट्रेटजीज़ खे बि तब्दील करणो पवंदो ऐं मां रोज़ वीडियोज़ में कुझु बुनियादी नोयत जा नवां सवाल तव्हांजे आॾो खणी ईंदुसि। यकीनन तव्हांजो मुतालो आहे पर थी सघे थो त कुझु अहिड़ा नवां आइडियाज़ तव्हांखे मुंहिंजे हिन वीडियोज़ में मिलनि जेके तव्हांजे लाइ मददगार साबित थियनि। हाणे इल्मु हिकु समुंड आहे जीअं पाण में बयानु करे चुका आहियूं ऐं समुंड में टुबियूं हणियूं आहिनि, गोता खाइणा आहिनि, उतां नायाब अमीक खणी अचिणा आहिनि। सो कोशिशि कंदासीं त कुझु ईअं ई अमीक खणी अचूं जेके तव्हांजे लाइ मददगार थियनि। हाणे मिर्ज़ा कलीच बेग तव्हांखे ख़बर आहे त जदीद नसरी अदब जो अबू आहे, यानी जेको अंग्रेज़नि जो दौरु आहे उहो जदीद नसर जी तरक़ीअ ते बीठल आहे ऐं उन तरक़ीअ में मिर्ज़ा कलीच बेग जो वॾो कमु आहे, वॾो अमल दख़ल आहे, वॾो कंट्रीब्यूशन आहे ऐं हुन तक़रीबन कोई 457 किताब लिखिया आहिनि। हाणे 457 किताबनि में मिर्ज़ा साहब जा घणे खां घणा किताब सिंधीअ में लिखियल आहिनि ऐं उन खां पोइ अंग्रेज़ीअ में तक़रीबन हुन जा कोई 41 किताब लिखियल आहिनि जंहिंमें असांखे चचनामा अंग्रेज़ीअ में सिंधीअ मां हुन अंग्रेज़ी में तर्जुमो कयो चचनामे खे ऐं अहिड़े तरीक़े सां हिस्ट्री ऑफ सिंध किताब पिया ऐं ॿिया बि खोड़ सारा किताब आहिनि पर बहरहाल 42 अंग्रेज़ीअ जा हुन किताब लिखिया। हीउ बि कहिड़ो कमाल आहे मिर्ज़ा कलीच बेग साहिब। मिर्ज़ा कलीच बेग साहिब जे लाइ चवंदा आहिनि त हू पढ़ण जो ऐं लिखण जो एतिरो त एक्सपर्ट हो, एतिरो त माहिर हो जो हू पंहिंजे घर में मुख़्तलिफ़ टेबलूं सजाए रखंदो हो ऐं जॾहिं हिकिड़ी टेबल ते वेही कमु कंदो त हुनखे जेकॾहिं फ़र्ज़ु कयो शाइरी ते कमु करे रहियो आहे त हुनखे जेकॾहिं नाविल जो ख़्यालु अची वियो त हू वरी नाविल निगारीअ लाइ वरी हिकिड़ी ॿी टेबल ते वञी लिखंदो हो। त ईअं हू सॼे कमरे में ॼण त विरहायल हूंदो हो ऐं मुख़्तलिफ़ टेबलुनि ते हुनजा पना पिया हूंदा मेज़ुनि ते ऐं उहो लिखंदो रहंदो। मिर्ज़ा कलीच बेग साहब जे कंट्रीब्यूशन में सिंध जी तारीख़ ते हुन किताब सिंध जी तारीख़ ते 8 किताब हुन जा आयल आहिनि जंहिंमें हिस्ट्री ऑफ सिंध में हिकिड़ो अंग्रेज़ी जो किताब आहे, ॿिया बि किताब हुन जा आहिनि। सिंध जी तारीख़ तस्वीरुनि सां हुन जो किताब आहे ऐं अहिड़े तरीक़े सां असां मिर्ज़ा कलीच बेग खे जेकॾहिं असां ॾिसूं त उन नाविल लिखिया ऐं नाविलनि जा तर्जुमा कई त इन जे करे माना हुनजे नाविल में तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। त मिर्ज़ा कलीच बेग खे तव्हांखे डिटेल में पढ़ो। अता मोहम्मद बमरे साहब जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त अता मोहम्मद बमरे साहब जो वरी कंट्रीब्यूशन सिंध जी तारीख़ नवेसीअ जे हवाले सां तमामु वॾो आहे ऐं सिंध जी तारीख़ जा अंग्रेज़ीअ जा किताब अंग्रेज़ीअ मां किताब हुन तर्जुमो कया आहिनि ऐं हिन जे किताबनि जो कमु तमामु घणो आहे ऐं हिन जे कम जो कमाल इहो आहे त हिन जो कमु क्वालिटी वारो आहे ऐं इंतिहाई मुश्किल कमु आहे छाकाणि त अंग्रेज़नि सिंध जी तारीख़ ते अंग्रेज़ीअ में किताब लिखिया ऐं उन ते हुन पंहिंजो नूर विझोयो ऐं हुन असांखे सिंध जी ज़बरदस्त किताब ॾिना। सिंध जा क़दीम आसार हुन जो पहिरियों तर्जुमो थियल किताब आहे अता मोहम्मद बमरे साहब जो ऐं ईअं पोइ सिंध जी मूं ॾिठी किताब ऐं सुखारी सिंध जी ॾुखारा माण्हू, सिंध जो मेराण, सिंधू शींहं दरिया जंहिं फेरली जो किताब हुन तर्जुमो कयो। अहिड़े तरीक़े सां असां ॾिसंदासीं त सिंध जा क़दीम आसार, सिंध जा क़दीम दर्शगाह ऐं ईअं अता मोहम्मद बमरे साहब सिंध खे बेशुमार किताब ॾिना। सिंध जो मेराण रावर्टी जो किताब आहे जेको तर्जुमो कयो, ॾाढो शानदार किताब आहे। भिट जो शाह अता मोहम्मद बमरे साहब, इश्ट सोरले साहब जो जेको किताब आहे शाह भिट पीएचडी थीसिस उहा हुन तर्जुमो कई ऐं अहिड़े तरीक़े सां असांखे सिंध जे तारीख़ जे हवाले सां जेकॾहिं मुतालो करणो आहे
त उन जे हवाले सां असांखे किताब मोहम्मद साहब जा जेके किताब आहिनि ॾाढा शानदार किताब आहिनि उहे कॾहिं कॾहिं सवाल पुछंदा आहिनि दादा मोहम्मद जो सिंधी अदबी तारीख़ में या सिंध जे अदब में कहिड़ो कंट्रीब्यूशन आहे, सिंध जी तारीख़ में कहिड़ो कंट्रीब्यूशन आहे। असीं इहो चई सघूं था पिया त हुनजो कंट्रीब्यूशन सिंध जी तारीख़ नवेशी जे हवाले सां तमामु घणो आहे। तारीख़ जा किताब हुन तर्जुमो कया ऐं ॾुखिया किताब, ॾुखियनि मौज़ूअनि ते किताब, सिंध जा मुंहंनि जे दड़े मां ॿधल मोहरूं 100 मोहरूं ऐं रस्मुल ख़त ते हुनजो कमु थियल आहे। त अहिड़े तरीक़े सां अता मोहम्मद तमामु वॾो नालो आहे। अच्छा, जॾहिं असां तर्जुमे निगारी जी ॻाल्हि कंदासीं त तर्जुमे निगारी जे हवाले सां असांखे मोहम्मद इब्राहिम जोए जो नालो तर्जुमे निगारी जे हवाले सां मिले थो। जोए साहब सेव सिंध सेव जेको आहे कॉन्टिनेंट अंग्रेज़ी में ख़ुदि किताब लिखो, पाण अंग्रेज़ी में किताब लिखियनि सिंध जे हवाले सां। अहिड़े तरीक़े सां तर्जुमे निगारी जे हवाले सां जोए साहब जो कंट्रीब्यूशन आहे। जोए साहब हिकिड़ी कहाणी लिखी पंहिंजी ज़िंदगीअ में, रोज़े जी मानी, उनजो हिकिड़ो ज़बरदस्त मक़ाम आहे, रेफरेंस थोरो इस्तेमालु थिए थी, रोज़े जी मानी कहाणी। अहिड़े तरीक़े सां जोए साहब इल्मु तदरीस मज़लूमनि जे लाइ लिखियो ऐं जोए साहब जो कंट्रीब्यूशन हिकु ई वक़्तु हिकु तर्जुमे निगार वारो ऐं हिकु ई वक़्तु हुनजो हिकु फ़िक्र वारो कंट्रीब्यूशन आहे सिंध अदब में। बहरान रिसाले जी एडिटरशिप जे दौरान जोए साहब शेख अयाज़ खे क़ाइल कयो त सिंधी में लिखे ऐं पोइ शेख अयाज़ जेके ख़त लिखिया उहे ख़त जोए साहब बहरान रिसाले में किश्तवार छपिया ऐं उन्हनि जो जेका ककुर काफ़िले जे नाले सां हिकिड़ो मजमूओ बि आयल आहे ऐं उन ख़तनि में शेख अयाज़ साहब टैक्सीला खां वठी करे माना पंजाब में जॾहिं रहियो, साईवाल में रहियो, उन दौरान माना उन ख़त जेके लिखिया उन में ॼण जेकी तारीख़ आहे उहो ज़बरदस्त मजमूओ आहे जेका ककुर काफ़िले। अहिड़े तरीक़े सां असां वटि आगा सलीम जो जेको कंट्रीब्यूशन आहे उहो सिंध जे अदब में हिकु कहाणीकार ऐं नाविल निगार जी हैसियत सां आहे पर लतीफ़ियात जे हवाले सां आहे त उहो अव्हांखे कंट्रीब्यूशन ज़हन में रखणो पवंदो। आगा सलीम लतीफ़ियात जे हवाले सां मुख़्तलिफ़ लतीफ़ साईं जा जेके सुर आहिनि उहे तर्जुमो कया, अंग्रेज़ी में तर्जुमो कया ऐं मेलोडीज़ ऑफ शाह लतीफ़ जे नाले सां मुख़्तलिफ़ भाङनि में सिंधी अदबी बोर्ड छपिराया आहिनि। मेलोडीज़ ऑफ शाह लतीफ़, इन सां गॾोगॾु मेलोडीज़ ऑफ पीस कल्याण सुर जो जेको अंग्रेज़ी में तर्जुमो आगा सलीम कयो आहे मेलोडीज़ ऑफ पीस जे नाले सां। सूरज जो अंग्रेज़ी में तर्जुमो हुन कयो आहे मॉर्निंग मेलोडीज़ जे नाले सां। मॉर्निंग माना मातम वारी मेलोडी, त मातमी गीत। सूरज जो हुन तर्जुमो कयो आहे। रिसाला शाह अब्दुल लतीफ़ हुन तर्जुमो कयो, मंज़ूम कयो उर्दूअ में ऐं लालन लाल लतीफ़ कहे जे नाले सां हुन जो लतीफ़ियात ते उर्दू में किताब आहे। इन सां गॾोगॾु शाह लतीफ़ जी मूसीक़ी ऐं सुर जे नाले सां हुन जो लतीफ़ियात जे हवाले सां ज़बरदस्त कंट्रीब्यूशन थियल आहे। अहिड़े तरीक़े सां असां आगा सलीम खे बि ध्यान में रखंदासीं। रोज़ानो मां वीडियोज़ में कोशिशि कंदुसि त मुख़्तलिफ़ जेके आहिनि अहम मौज़ू थोरा थका उन ते ॻाल्हाइजे ऐं कुझु टोकिन सवालनि ॾांहुं तव्हांजो ध्यानु छिकाइजे जिन ते सवाल जवाब थी सघनि था ऐं जिन मां हू तव्हांजे इल्म जी या क़ाबिलियत जी या तव्हांजे मुताले जी अभ्यास जी परोड़ करे सघनि था। सो इन जे करे असां हाणे स्टडीज़ चेंज कंदासीं ऐं रोज़ 8 खां 10, 20, 25 कुझु मुख़्तलिफ़ क्वेश्चन्स ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त जीअं थोरो तव्हांखे उन लाइ आइडिया बने। सो उमेदु आहे त तव्हांखे अॼु जो असांजो प्रोग्राम वणियो हूंदो। वरी नए कंहिं प्रोग्राम में नए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं मोकिलणी न आहे जेॾा पेर